वक़्त जी ये दुनिया छॾे करे तो असांखे क़बर में हलणो आहे। पोइ क़बर जे अंदरि जेका शइ कमु अचण वारी आहे उहा हितां वारी शइ न आहे। आई ॻाल्हि सम्झ? क़बर में जेका शइ कमु ईंदी उहे नेक अमल। 6 फुट 7 फुट ज़मीन जे अंदरि मिट माइट रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू हुरैरा ग़ालिबन रिवायत कंदा रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे रसूल फरमायो मैयत सां 3 शयूं वेंदियूं आहिनि। 2 शयूं वापसि ईंदियूं आहिनि, हिकिड़ी शइ हुन सां गॾु हूंदी आहे। कहिड़ियूं 3 शयूं? उन मां 2 शयूं जेके हुन सां गॾु वापसि हली ईंदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे हिकु हुनजो मिटु ऐं माइटु वापसि हली ईंदो न, या को माण्हू वञी पंहिंजे भाउ सां गॾु केॾो बि भाउ प्यारो हुजे त हुन सां गॾु सुम्हंदो या क़बर में वापसि ईंदो। चाचो आहे, मामो आहे, मासात आहे, मिट आहे, माइट आहे, मिटी विझी क़बर में दफ़न करे हर को हलियो ईंदो। ॿियो हुनजो माल बि वापसि थियो। हाणे हिन सां गॾु रहण वारी शइ कहिड़ी आहे? उनजा नेक अमल, इहे हुन सां गॾु हूंदा। हदीस पाक जे अंदरि अचे थो जेको माण्हू नेक अमल कंदो आहे, सुठा अमल कंदो आहे, पोइ नेक अमल हसीन व जमील ख़ूबसूरत शहज़ादे जी सूरत अपनाए करे आला क़िस्म जे ख़ुशबू सां मुअतर थी करे जॾहिं मुर्दो वेंदो क़बर जे अंदरि वञी करे पवंदो आहे, नेक अमल अची करे बीहंदा। उनजो चहिरो ॾिसी करे हशाश ऐं बशाश मुअतर ॾिसी करे नूरानी चहिरो ॾिसी करे उहो मुर्दो हुनखे चवंदो आहे दा माशाअल्लाह तुंहिंजो चहिरो त वॾो हशाश ऐं बशाश आहे। केरु आहे मुंहिंजा भाउ? तॾहिं चवंदुसि मूंखे न सुञाती? चई न। चए थो दुनिया खे छॾे जेके नेक अमल कया मां तुंहिंजो नेक अमल आहियां। तुंहिंजो पैसो बि वियो, तुंहिंजो माल बि वियो, तुंहिंजा माइट बि विया। हाणे हिन क़बर जे अंदरि तोसां ॿियो कोई बि न आहे सवाइ नेक अमलनि जे। जॾहिं मालूम बि आहे त असां क़बर में नेक अमल हूंदा, पोइ तव्हां असां उन नेक अमलनि जी तयारी न कयूं, ख़ाली हथे हलिया वेंदासीं। क़बर त पंहिंजी जाइ ते आहे, मौत त पंहिंजी जाइ ते आहे, पर जॾहिं आख़िरी वक़्तु हूंदो आहे न माण्हू जो, जॾहिं नज़र वारो मामलो, को माण्हू बीमार हुजे, मिसाल हाणे उनखे ईअं खणी करे सम्झो था हिकिड़ो माण्हू कैंसर जो मरीज़ आहे, उनखे जॾहिं डॉक्टरनि जो बाबा तुंहिंजो इलाजु न आहे, नामुमकिन इलाजु आहे, पोइ यकीन ॼाणे उन माण्हू खे इहा दुनिया बेगानी लॻंदी आहे। न उन माण्हू खे पंहिंजा बच्चा पसंदि ईंदा, न पंहिंजी घरवारी वणंदी, न उनखे ज़मीन वणंदी, न उनखे जाइदाद वणंदी, न उनखे मिट माइट अज़ीज़ अक़ारिब रिश्तेदार। पोइ उनजी दिलि जे अंदरि तड़प थींदी आहे फ़क़ति हिकिड़े रब जे ज़ात सां मुहबत जी। पर जेकॾहिं इहा असां इन बीमारी खां, इन मामलात ऐं मसाइल खां अॻु में जेकॾहिं पंहिंजे रब जी ज़ात जी तरफ़ मुतवजह थियूं त केॾो न भलो आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे? इहो अल्लाह ताला जो हिकिड़ो दस्तूर आहे। हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो बयानु फ़रमायो आहे, बहितरीनु ज़बरदस्त ऐं दिलचस्प वाक़ियो आहे। फ़रमाइनि था हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब जे अंदरि लिखियो आहे, चई कंहिं वक़्त जे अंदरि हिकिड़ो हमराह आयो पर हमराह जी शक्ल, कपिड़नि जो लिबास ईअं बि लॻे पियो ॼणो अलाए कहिड़ी दुनिया जो माण्हू आहे। ख़ैर जॾहिं आयो उन वटि हिकिड़ी हंडी हुई, सामान हुयो, अची वेठो पंहिंजो वाक़ियो बयानु कई। चई ॻाल्हि असल में इहा आहे त मां कुझु वक़्तु अॻु में हालात घर जा मुंहिंजा मामलात ऐं मसाइल सही न हुया, मां ॾाढो परेशान हुयुमि, परेशान हाल। मां इहो सोचियो त हाणे हिते मुंहिंजो गुज़ारो न थींदो, छो न मां निकिरी वञा। मुंहिंजा ॿार बि बुख ते हुया, कई ॾियारा उन्हनि खे खाइण पीअण जे लाइ कुझु न हुयो। अॼु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला वुसत पैदा कई आहे, नाहे हिकिड़े हंधि वियो, ॿिए हंधि वियो। अॻे ज़माने जे अंदरि माण्हू वटि न हूंदो, वॾा माण्हू परेशान थींदा। पोइ के त अल्लाह ताला माफ़ फ़रमाए लाइ कीअं पंहिंजो गुज़र सफ़र कंदा, या असांजा वॾड़ा ॿुधाईंदा हूंदा त उन्हनि जो गुज़र सफ़र केॾो ॾुखियो। बहरहाल किसो खोटाइणो। उन चयो त मां परेशान थी करे, घोड़ो हुयो, कुझु सामान हुयो, खणी करे पैसा ॾोकड़ो कुझु बि न हुयो, पंहिंजे ॿारनि खां मोकिलाए करे मां निकितुमि। मां चयो वञा थो, किथे न किथे रब कंदो रोज़गार मिलंदो। सफ़र कंदे 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 रात जे वक़्त जे अंदरि हिकिड़ो क़ब्रिस्तान आहे, सफ़र कंदे आयुमि, हिकिड़ो क़ब्रिस्तान जे भरिसां कोठी हिकिड़ी झूपड़ी ठहियलु आहे। अॻ में इहा झूपड़ी हूंदी, वॾनि वॾनि सफ़रनि जे विच में होटल हूंदा, पोइ उते के कुराड़ियूं हूंदियूं, या का माई हूंदी, या को मर्द हूंदो, मुसाफ़िरनि खे राहींदा, मानी टिकी खाराईंदा, पोइ उन्हनि खां जेके 5 रुपया हूंदा उहो वसूल कंदा। चई मां जीअं आयुमि त हिकिड़ी औरत आई, अची करे मां खां पुछा कई, पर हुई उहा औरत अल्लाह ताला माफ़ फ़रमाए सही न हुई, बदकिरदार औरत हुई। जॾहिं आई मां खां पुछा कीअं त बाबा कीअं? चई मां पंहिंजनि मामलनि मसाइलनि में परेशान, घर ॾे ॿार मुंहिंजा बुख ते, मूंखे उहे मामलात ऐं मसाइल सुझनि पिया। त बहरहाल मां उनखे को बि जवाबु न ॾिनो। कुझु वक़्त खां पोइ, अधु कलाक खां पोइ या कलाक खां पोइ या कुझु वक़्त खां पोइ वरी उहा माई मोटी आई। बाबा कुझु मानी खाइणी आहे, या ॿियो को मसइलो आहे, या ॿियो को कमकार आहे, हे हो। चई मुंहिंजे दिलि में आयो, मां सॼी हालत, मुंहिंजो मूं वटि एतिरा पैसा न आहिनि जो मां मानी खाई सघां, मूं वटि का बि वुसत न आहे, मुंहिंजो हीअं मामिलो आहे, मुंहिंजा घर ॿारड़ा मुंहिंजा नंढड़ा मासूम बुख जे मथां आहिनि। मां इन बुख जे अंदरि निकितो आहियां त वञा का महिनत कयां, मज़दूरी कयां, पंहिंजे ॿारनि जे लाइ मोकिलियां, मां वटि का बि शइ न आहे।
उन माई खे हिन जे मथां रहम आयो, मानी भाॼी खणी आणे हिनखे ॾिनई, अची करे हिनखे ॿुधाई, चए त हाणे ॻाल्हि इहा आहे, मुस्लमान आहे तूं बि, मां बि मुस्लमान आहियां, मूं वटि मां हिकिड़ी अलाह ताला माफ़ फरमाए गुनाहगार औरत आहियां, पर मां हिकिड़ो ॿियो मज़दूरी जो कमु कयो आहे, जंहिं मां उन वक़्त जा 10 रुपया जमा कया आहिनि। उन वक़्त जा 10 रुपया माना अलाए वॾी ॻाल्हि हुई, 10 रुपया जमा कया, ऐं 10 रुपया मां इन नियत सां जमा कया हुआ त मां जॾहिं मरंदमि त मां वसीयत करे वेंदुमि त मुंहिंजो कफ़न ऐं दफ़न इन 10 रुपए जे हलाल पैसनि मां कजो। मुंहिंजो कफ़न ऐं दफ़न बाबा इन 10 रुपए जे हलाल पैसनि मां कजो, हराम पैसनि मां मुंहिंजे कफ़न दफ़न जो मामिलो। ज़िनाकार औरत हुई, बदकार हुई, हुन ख़बर हुई त मुंहिंजी कमाई जेका आहे उहा हराम जी आहे। अदा तूं मुस्लमान आहे, मुंहिंजो भाउ आहे, तूं मुश्किल में आहे, तुंहिंजा ॿारड़ा बुख जे मथां आहिनि, मां अलाह जी रज़ा ख़ातिर तोखे 10 रुपया कर्ज़ ते ॾियां थी पई, पोइ तूं वञे रोज़गार करे, जॾहिं थियनी त मुंहिंजा 10 रुपया मूंखे वापसि ॾेई वञिजांइ। जीअं अलाह जे तरफ़ां मानी बि मिली, सहारो बि मिलियो। ख़ैर मां उहे 10 रुपया खणी करे निकिरी वियुमि, माशाअल्लाह उन 10 रुपए जी बरकत सां मूंखे तमामु ज़बरदस्त सुठी रोज़ी मिली, जंहिंमें 4 सालनि जे अंदरि माशाअल्लाह मां वटि चङो पैसो थी वियो। होॾां घर ॾे सवाल जवाब बि अचनि पिया, न्यापा बि अचनि पिया, पुट जी शादी जो मामिलो आहे, तव्हां अचो, महिरबानी कयो, मामिलो आहे, मसालो आहे। मां बि चए छा कयो, होॾां जीअं जेको आहे सो पंहिंजो फ़ारिग़ थी करे जेके पंहिंजा पैसा हुया, उन वक़्त जो मां वटि 1000 रुपयो थी वियो। उन वक़्त जो 1000 रुपयो माना वॾी ॻाल्हि आहे, इहे 5-4 सालनि जी कमाई जो 1000 रुपयो थी वियो। पोइ मुंहिंजे दिलि में इहा नियत हुई त मां वापसि आहियां, जंहिं अधी महिरबानी कई आहे उन जा 10 रुपया मां उन जे हवाले कयां, 10 रुपया उन जे हवाले करे वरी पंहिंजे ॿचड़नि सां वञी करे मिलां। चयो उन सिराए उन जॻह झूपड़ी में जॾहिं पहुतो, मां ॾिठुमि त उहा आदि हुते न आहे, मालूमात कयमि हीअ हिते हिकिड़ी अदी रहंदी किथे आहे। उहो कंहिं माण्हू ॿुधायसि उहा वीचारी ॾाढी बीमार आहे, साहिब फ़िराश आहे, आख़िरी वक़्तु आहे उनजो दुनिया जे छॾण। चई मां जल्दी भॻुमि उते पहुतुमि त अञा हुन में साह हुयो। मुंहिंजो अदी तुंहिंजे 10 रुपए जी बरकत सां रब साईं एॾो फज़ुलु कयो आहे कि तुंहिंजा 10 रुपया तोखे ॾियणु आयो। चवंदा जॾहिं मां वफ़ात करे वञा, मुंहिंजा पैसा खणी करे मूंखे कफ़न दफ़न ॾेई करे दफ़नाए छॾिजो। वीचारी उहा वफ़ात करे वई, मां उन जा पैसा खणी करे कफ़न दफ़न घुराए उनखे दफ़न कयोसीं। दफ़नाइण जे लाइ हुनजी मुंहिंजे मथां एॾी वॾी महिरबानी, मां बि वियुमि क़बर जे अंदरि वञी करे उनखे जॾहिं दफ़नाए मोटी आयासीं, राति जो टाइम हुयो त मूंखे यादि आयो त जेके पैसा मूंसां गॾु हुया, जंहिं थांव जे अंदरि हुया, उहो थांव त भेण मुंहिंजो अलाए काॾे हलियो वियो। हाणे चए थी मां परेशान थियमि त मां पंहिंजो थांव ॻोल्हियां, हेॾे होॾे वाजायुमि काथे, पोइ मूंखे ॻाल्हि ज़हन में आई त शायदि इहो मुंहिंजो थांव क़बर जे अंदरि रहिजी वियो आहे। ॻाल्हि खे गौर सां ॿुधो, शायदि इहो मुंहिंजो थांव क़बर जे अंदरि रहिजी वियो आहे। चई मां राज वॻणे जे अंदरि कंहिं सां बि ॻाल्हि न कयमि, आयमि अची क़बर खोटिरियां, ॾिसां त न मैयत आहे न मुंहिंजो थांव आहे। या अलाह, ही हाणे 2-3 कलाक थिया आहिनि, मैयत खे दफ़नाए वियासीं, न मैयत थो लभे न उहो थांव आहे। क़बर जे अंदरि लही हीअं जो ॾिसां त हिकिड़ी खिड़की आहे, हिन खिड़की जे अंदरि जो मां वाजायुमि त अंदरि जो मां ॾिसां त ज़बरदस्त माशाअल्लाह गुल बाग़ीचा ऐं माशाअल्लाह जेको आहे सो खादमियाणियूं माण्हू घुमनि था, हे हो। मां सम्झो को शायदि कंहिंजो तहखानो आहे, कंहिं बादशाह जो घरु आहे, को मामिलो आहे। मोटण जी कोशिशि कंदे हिकिड़े हकल ॾिनी, चई ख़बरदार वापसि न वञ, फलाणी औरत जेका उहा तोखे सड़े थी। कि मां जो वियुमि त हिकिड़ी उहो जो औरत आहे उहा 24 जे चंड वांगुरु चमके थी पई। मां अहिड़ी हसीन ख़ूबसूरत औरत न ॾिठी आहे। उन जूं बानियूं, उन जी ख़िदमत करण वारियूं मायूं, उहा हिंदोरे जे मथां वेठी आहे, उहा लुॾे थी पई। हुन औरत हिनखे ॾिसी करे चयो अदा मूंखे सुञातो या न? चई त मां हको बको रहिजी वञो थी, मां त तोखे नथो सुञाणियां, ख़बर न आहे, अहिड़ी ख़ूबसूरत शइ त मां दुनिया जे अंदरि ॾिठी न आहे, ख़बर न आहे तूं केरु आहे। चई मां उहा ज़िनाकार औरत आहियां जंहिं तोखे 10 रुपया अमानत तौरु ॾिना हुआ। उहा हाणे कुझु वक़्तु अॻु में जेको तूं मूंखे क़बर जे अंदरि दफ़न करे वई, हे तुंहिंजो थांव बि रहिजी वियो। अदा हुयमि त बदकार ऐं ज़िनाकार, पर इहे 10 रुपया जेके तुंहिंजे अहलो अयाल ते रहम करे मां ॾिना हा न, रब इन 10 रुपए जे करे मूंखे माफ़ बि करे छॾियो, इनाम में हीअ हर शइ मुंहिंजे हवाले करे छॾी। मां क़बर में सुती पई आहियां, बि जन्नत जो बाग़ आहे, हे तुंहिंजो थांव पियो आहे, पंहिंजो थांव खणो ॿाहिरि निकिरो। हिन टाइम ख़बर न आहे त दुनिया अलाए किथां खां किथे वञी पहुती हूंदी। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? चए पियो मां क़बर जे अंदरि 3 घड़ियूं रहियो, माना 25 खां 30 मिंट बसि, इहो माना वक़्तु हुयो। ॿाहिरि जो मां निकिरी ॾिसां त दुनिया में एॾो इनकलाब आहे, न उहे माण्हू था नज़र अचनि, न उहा झूपड़ी ते, उन झूपड़ी जी जॻह ते मूंखे बिल्डिंगियूं, रोड पका। यार हीअ छा आहे? हे हाणे त भेण राति जे वक़्त जे अंदरि वियुमि, हाणे मां ॾींहं जो निकितो आहियां, अजीब ग़रीब माहौल आहे। हिनखे ॻाल्हि सम्झ में ई न पई अचे। आयो माण्हुनि खां पुछा कई, हुननि चयो बाबा तूं त अलाए कहिड़ी झोपड़ी जी ॻाल्हि थो करे, असांखे ख़बर न आहे हिते। चए यार हाणे 2-3 कलाक, अधु कलाक खनि थियो आहे, हिन जाइ ते हिकिड़ी झोपड़ी हुनखे मां छॾे वियो। चए अदा पुराणे वक़्त जी ॻाल्हि कंदो, पोइ हिकिड़े हमरा हिन खां वरितो, चई तव्हांखे मां पंहिंजे ॾाॾे ॾे वठी थो हलां, उहो कुराड़ो हूंदो तव्हांखे सम्झाईंदो।
चई जॾहिं पुराणो उनजो झूरड़ो उनजे भिरुनि जा वार ऐं अखियुनि जे मथां पिया आहिनि, उन सां अची करे मां मिलियुमि, उनखे मां हाल अहिवालु ॾिनो त भाई हे हीअं आहे हीअं आहे। भला हिते हिकिड़ो माना ईअं जेको आहे सो पंहिंजो झूपड़ी ठहियलु हुई, उन में हिकिड़ी माई रहंदी। चई हा हा हिकिड़ो वाक़ियो असांजो ॾाढो, हाणे उहो कुराड़ो थो चवे, हिकिड़ो असांजो ॾाढो इहो वाक़ियो बयानु कंदो त राति जे वक़्त जे अंदरि हिकिड़ो हमरा आयो, उहो 12 बजे खां पोइ क़ब्रिस्तान वियो, अलाए काॾे ग़ाइबु थी वियो, कंहिं ॾिठो ई न, अलाए केरु हुयो। इहा ॻाल्हि असांजे इलाइक़े जे अंदरि मशहूरु थियल आहे। तॾहिं हिन चयो दादा उहो मां चई तूं त मुंहिंजे पोटनि जी उमिरि जो आहे, मुंहिंजो ॾाढो इहा ॻाल्हि कंदो। हिनखे अञा दिमाग़ में ॻाल्हि सम्झ में न आई। पोइ माण्हुनि हिनखे हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह ॾे वठी आया। शाह साहिब खे अची करे सॼो वाक़ियो ॿुधाईं, चई साईं हे मामिलो आहे। चई अलाह जा बाना हे रब जो निज़ाम आहे, रब पंहिंजे निज़ाम जंहिं क़बर जे अंदरि तूं 3 घड़ियूं रहियो आयो आहे, ईअं सम्झ दुनिया जा 300 साल गुज़री विया, दुनिया जा 300 साल गुजरी वया। जगह जी लगाने की दुनिया नहीं है, ये इबरत की जा है तमाशा नहीं है। इन दुनिया जे मकरो फ़रेब ऐं धोखे जे अंदरि मुंहिंजा भाउ न अच, जवानी जे जोश जे अंदरि पंहिंजे रब खे न विसार, ईअं न थिए। 300 साल गुज़री विया। साईं हाणे मुंहिंजा जेके ॿार हुया बुख ते हुया, चई वीचारा विया क़ब्रिस्तान, अलाए किथे वञी करे पिया हूंदा। चई पोइ मां हाणे काॾे वञा? हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह पंहिंजे खीसे में हुनखे पैसा ॾिना। चई अलाह जा बाना हाणे जेका बक़ाया ज़िंदगी आहे वञी मके में गुज़ार, तुंहिंजो मौत बि उन जॻह ते अचे। बाक़ी न हाणे हिन दुनिया जे अंदरि तुंहिंजो मिट न को, माइट न को, अबो न को, भाउ न को ॿियो। 300 साल गुज़री विया। रब मौजज़ाने तौर ते तोखे इहो वरी दुनिया जे अंदरि मोकिलियो आहे त दुनिया वटि पैगाम खणी करे वञी ॿुधाए त हीअ दुनिया जेका तव्हां, हालांकि क़ुरान मजीद जे अंदरि बि ईअं ई आहे। जॾहिं उन्हनि खां तव्हां पुछा कंदो कान्नहुम यौम यरौनहा लम यल्बसू इल्ला अशियतन औ दुहाहा, काफ़िरनि खां जॾहिं तव्हां पुछा कंदो न तव्हांजो दुनिया जे अंदरि रही आयो केतिरो वक़्तु रहिया आहियो, छा चवंदा? लम यल्बसू इल्ला अशियतन औ दुहाहा, असां ॾींहं जो सुबुह या शाम हिकिड़ी गुज़ारी आहे दुनिया जे अंदरि। छा हिकिड़ो ॾींहुं या हालांकि साल गुज़री विया, को 50 साल रहियो, को 60 साल रहियो, को 70 साल रहियो, पर उहो 70 साल 80 साल 100 साल उन्हनि खे हिकिड़े सुबुह ऐं शाम वांगुरु लॻंदो। अल्लाह कंदो आहे। अल्लाह साईं मरण खां अॻु में हर मुस्लमान खे मरण जे तयारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।